2.5 महीना थींदा मां हितां गुज़रियुसि पे वेंदे मां नंगरे जा जेॾी महिल क्रॉस कया 2.5 महीना न अञा मथे थी वियो आहे टाइम त उते मूंखे हिकिड़े नंबर तां फ़ोन आयो मोबाइल ते हिकु फ़ोन ॿियो फ़ोन टियों फ़ोन कोन खयूं छो त नंबर मां वटि लिखियलु कोन हो जेको नंबर मूं वटि लिखियलु न हुजे मां न खणंदो आहियां छो त वरी पोइ सॼो ॾींहुं पियो फ़ोननि ते ॻाल्हाईंदुसि पोइ जलसा ई कोन थी सघंदा हिकु दफ़ो ॿ दफ़ा टे दफ़ा नेठि मां हमरा जो फ़ोन कयो आख़िरी ॻाल्हि थो ॿुधायां बेज़ार त कोन थिया हो यार उस में वेठा आहिनि उन्हनि जी आहे मर्ज़ी तव्हां ॿुधायो छा वारा सिज बि तिखो आहे कहिड़ी ख़बर बसि इहा आख़िरी ॻाल्हि ॿुधायां मां बहरहाल हुन माण्हू जो फ़ोन खयो मां नालो तव्हांखे हुनजो कोन थो ॿुधायां हुन माण्हू मूंखे चयोसीं मूंखे तव्हां सां मिलणो आहे मूं चयो साईं किथां जा आहियो मूंखे तारुफ़ कराई फलाणी जॻह जो आहियां मुझे हुकुम कर चईसीं तव्हां सां मिलणो आहे ज़रूरु मूंखे साईं जी मज़ार शरीफ़ ते अचिणो आहे मुफ़्ती साहिब जे मूं चयो अचो बिस्मिल्लाह मदरसो आहे साईं हुते आरामी आहिनि तव्हां अचो जेॾी महिल मां हुजां न हुजां तव्हां साईं चईं तव्हां सां मिलणो आहे मूं चयो बिस्मिल्लाह जॾहिं बि अचो वरी मूंखे कलाक खां पोइ फ़ोन कई चईं हाणे मां अचां अलाए न अची सघां अलाए हयाती ख़ैर जहिड़ो हुजां या न ॻाल्हि मुंहिंजे दिलि में आहे ॿुधाए छॾियां मूं चयो ॿुधाए चईसीं मां क़ुर पाक यादि थो कयां तक़रीबन मुंहिंजी 55 साल उमिरि आहे मूं चयो माशाअल्लाह क़ुर पाक यादि थो करे भली ॻाल्हि आहे चईसीं ॻाल्हि इहा हैरानी जी कान्हे ॻाल्हि हैरानी जी हीअ आहे त मूंखे ख्वाब में साईं मुफ़्ती अब्दुर रहीम अची करे सबक़ु ॾींदो आहे मां क़ुर पाक यादि करणु शुरू करे ॾिनो उहो माण्हू जहिड़ो वेठो आहे वक़्त ते मां हुनखे ज़ाहिर कंदुसि इन जे करे त हुन मूंखे झलियो आहे ॻाल्हि ॿुधाइण खां झली पर हाणे रही कोन थो सघां सिर्फ़ु इन जे करे थो ॿुधायांव त तव्हांखे यकीन हुजणु घुरे मूं चयो बाबा घणो यादि कयो अथई चई मां सूरत रहमान यादि कई आहे सूरत यासीन यादि कई आहे सूरत वाक़िया यादि कई आहे सूरत बक़रा यादि कई आहे मूं चयो बाबा इहो कीअं थो यादि करे चई रोज़ु राति जो मुफ़्ती साहिब ऐं मां मुफ़्ती साहिब खे सुञाणींदो बि कोन आहियां ऐं मां हयाती ज़ाहिरीअ में बि कोन ॾिठो मां रहां ई कराची में थो आहियां हेॾो कंहिं इलाइक़े जो अंदरूनी सिंध जो पर हाणे कराचीअ में मूंखे 40 साल थिया आहिनि शिफ्ट थिए पहिरियों दफ़ो मां उन बुज़ुर्ग खे ख्वाब में ॾिठो कीअं ॾिठुमि चई ईअं ॾिठुमि त मां मदीने पाक में बीठो आहियां मुआजा शरीफ़ जे आॾो ऐं मां ज़ियारत करणु चाहियां थो त हिकिड़ो पोयां बुज़ुर्ग आयो उन बुज़ुर्ग अची करे मूंखे चयो नबी साईं जो दीदार कंदे त मां हुनखे चयोसीं अॻियो मुआजा शरीफ़ आहे जाली मुबारक लॻी पई आहे ॾियारी मुबारक मां कीअं दीदार कंदुसि चई हुन बुज़ुर्ग मुंहिंजे मथे ते हथु रखी करे मुंहिंजी पुठीअ ते हथु रखी चई हो निहार साम्हूं मदीने वारो मीर आहे चईसीं मां अखि जो पटी त सुभान अल्लाह महबूब मदीने वारे जी ज़ियारत मूंखे नसीब चई हिकु पहिरियों दफ़ो मुंहिंजी मुलाक़ात हुन बुज़ुर्ग सां ईअं थी वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी मूंखे ख्वाब में आयो चई हाणे ॾिसां छा पियो मूंखे ॿेड़ीअ तां ॻाल्हि यादि आहे हेॾा चई ॾिसां पियो त क़यामत क़ाइमु थी वई आहे ॾिसां पियो त उहो इहो साॻियो बुज़ुर्ग अछी ॾाढ़ी सां अछे पटके दस्तार अछे रुमाल सां बीठो आहे उहो क़यामत थी वई आहे माण्हुनि खे उन ॿेड़ी में चाढ़ींदो थो वञे चवे थो त ॿेड़ीअ में जेके चढ़ंदव उहे पार थी वेंदा चई मां बि भॼंदो आयुसि अची करे बीठुसि त हाणे उहो ऐलान करण वारो चए पियो त ॿेड़ीअ में चढ़े उहो जेको क़ुर जो हाफ़िज़ हुजे छा बा केरु हुजे क़ुर जो हाफ़िज़ हुजे चए पियो त मां अची करे उते बीहरसि हाणे मां कीअं चढ़ां उते मलाइक बीठा आहिनि जेको हाफ़िज़ न आहे हुनखे चढ़णु कोन पिया ॾियनि चई मां जेॾी महिल उते बीठुसि ॾिठुमि त ओ चए मूंखे दीदार महबूब मदीने वारे जो करायो उहो बि ॿेड़ीअ में बीठो आहे मूंखे चई तूं हलियो आहे त मां चयो त साईं मूंखे क़ुर यादि कोन्हे मलाइकनि बि निहारियो हुन बि निहारियो पाण फरमाईंदा बा हलियो आहे मां चयोसीं मूंखे क़ुर यादि कोन्हे पाण फरमायो तोखे क़ुर यादि कराइणु मुंहिंजो कमु आहे हलियो अचु ॿेड़ीअ में चढ़ त तोखे पार कराए उहा राति गुज़रण खां पोइ मूंखे रोज़ाना उहो बुज़ुर्ग ख्वाब में अचे ऐं अची करे सबक़ु ॾिए जीअं जहिड़ो जागरो ॿारु सबक़ु ॿुधंदो आहे पको कंदो आहे वरी उहो उनखे ख्वाब में मां ॿुधाईंदो आहियां सबक़ु ऐं रोज़ु तकड़ में हूंदो आहे चवंदो आहे जल्दी कर सबक़ु ॿुधाए मूंखे अञा ॿियनि खे बि क़ुर यादि कराइणो आहे जी पोइ मूंखे सम्झ में कान आई त हेतिरो अरसो थी वियो आहे कहिड़ो बुज़ुर्ग आहे जेको मूंखे ख्वाब में एॾियूं महिरबानियूं थो करे चई पियो ख़ुदा जी कुदरत आहे मां मोबाइल पे खोलियो मोबाइल खोलींदे निहारियां त सुभान अल्लाह उहो बुज़ुर्ग तकीर थो फरमाए मां चयो केरु आहे चई इहो सुहिणो मुफ़्ती अब्दुर रहीम सिकंदरी आहे